असांखे मारनि पिया। ॾिसो असांजो इंसाफ़ कयो सर, हींअर बि असांजे घर में ॾिसो असांखे मारनि पिया। हेॾा ॾिसो असांखे। न्यू सईदाबाद वेझो हजाणो बिरादरी में झेड़ो इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। 18 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। न्यू सईदाबाद वेझो ॻोठ इमाम बख़्श हजाणो में प्लाट जी मालिकी तां हजाणो बिरादरी ॿिनि धुरियुनि विच झेड़ो थी पियो। लठियूं कुहाड़ियूं ऐं लोही सीखूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जी 3 औरतुनि समेत 18 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे तहलका अस्पताल न्यू सईदाबाद आंदो वियो, जिते अस्पताल जे एमएस सैयद असदुल्ला शाह फौरी इमरजेंसी लागू करे ज़ख़्मियुनि खे तबी इमदाद ॾियण बाद लम्स हैदराबाद मुंतक़िल करे छॾियो। ज़ख़्मियुनि में साईं बख़्श हजाणो, गुलाम कादिर, अली बख़्श, अल्लाहदाद, मौला बख़्श, इमाम बख़्श, करीम बख़्श, अमन अली, मशूक मोहम्मद शरीफ, दिलजान जावेद ऐं औरतुनि में उमरज़ादी सियाणी नसीबा शाणी शामिल आहिनि। जहिड़े सबबि ॿई धुरियूं मोर्चा बंदि थी वेठल आहिनि, जंहिं करे इलाइक़े में ख़ौफ़ छाइल आहे। वाक़िए जो केस दाख़िल न थियो आहे। असांजे घर में हली आया आहिनि, असांखे मारनि पिया। ॾिसो असांजो इंसाफ़ कयो सर, हींअर बि असांजे